facing some of their darkest days. जॾहिं 1.5 साल जेतिरो मींहुं रुॻो हिकु ॾींहं में पवे त पोइ मंज़र कुझु हीअं हूंदो आहे। कंहिंखे यकीन ईंदो त ही दुबई आहे, जंहिंखे दुनिया जो सभ खां तरक़ी याफ़्ता शहर सम्झो वेंदो आहे। छा ही उहो ई शहर आहे जंहिं ते उतां जा हुकुमरान तोड़े मक़ामी अरब वॾो फ़ख़्रु कंदा आहिनि। दुनिया जो ही बुलंद ख़ूबसूरत इमारतूं फुटनि जा फुट बरसाती पाणीअ में ॿुॾल आहिनि। दुनिया जा सभ खां बहितरीन हवाई जहाज़ बि बहरी जहाज़नि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि, छाकाणि त उहे बि बरसाति जे पाणीअ में ॿुॾी चुका आहिनि। दुबई में छा छा न आहे ऐं जेके कुझु आहे उहो ॿुॾी वियो आहे। दुबई जी रोशनियुनि सां राति ॼण ॾींहं जो मंज़र पेश कंदो आहे। उते आंधी ऐं बरसाति सबबु ॾींहुं बि ॼण राति में तब्दील थी वियो। दुबई वारनि अहिड़ो मींहुं अॻु त ॿुधो बि न हो, पर हाणे पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी वरितो। गुज़िरियल ॾींहं खां शुरू थियल बरसाति 75 सालनि जो रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे। दुबई जिते हर तरफ़ रौनकूं हूंदियूं आहिनि, ऐश इशरत जी निमाइश हूंदी आहे, उते हर तरफ़ ख़ौफ़ छायल आहे, छाकाणि त दुबई में हर तरफ़ पाणी पाणी आहे। महांगियुनि मर्सिडीज़ गाॾियुनि खां वेंदे सभई मशीनी सिस्टम्स बंदि थी चुका आहिनि। दुबई जे हर रोड ते हज़ारे गाॾियूं बंदि बीठल आहिनि, जिन जा मालिक उन्हनि खे उते जो उते छॾे पंहिंजो सिर बचाइण जा जतन करे रहिया आहिनि। बुर्ज ख़लीफ़ा मथां किरियल खिवण जा मंज़र ॾिसो ऐं बुर्ज ख़लीफ़ा जी ऊचियुनि मंज़िलुनि ते तरसियल माण्हुनि जे ख़ौफ़ जी हालत रॻो उहो ई ॿुधाए सघनि था त मथनि छा गुज़री रही आहे। रॻो बुर्ज ख़लीफ़ा न, पर समूरे शहर में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे, छाकाणि त बरसाती पाणी ॿोॾि जे रेलनि जियां वहकिरा करे गुज़री रहियो आहे, या वरी नंढनि रोडनि ऐं घिटियुनि में बीठल बरसाती पाणीअ सां गटरनि जो पाणी मिली वियो आहे, जंहिं दुबई में सफ़ाई सुथराई जे बहितरीन निज़ाम खे बि तबाह करे छॾियो आहे। ॿुधायो वञे थो त दुबई में हिकु ॾींहं दौरान 142 मिलीमीटर बरसाति पई आहे। उन बरसाति गुज़िरियल 75 सालनि जो रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे। दुबई में शॉपिंग मॉल्स, ऑफिसिस, गाॾियुनि जा शोरूम्स, इस्पतालूं, स्कूल तोड़े रिहाइशी इमारतूं केतिरा ई फुट पाणी हेठि आयल आहिनि। बरसाति दौरान थियल सरकारी तोड़े ख़ानगी नुक़सान जो को काथो ई न आहे। गुज़िरियल सूमर खां ओमान में शुरू थियल बरसाती सिलसिले दुबई खे बि पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। जेतोणीकि ओमान में बरसाति सबबु 10 स्कूली ॿारनि समेत 18 ॼणा फ़ौत थिया आहिनि, पर दुबई मां अञा ताईं कंहिं बि जानी नुक़सान जो को इतला नाहे मिलियो। दुबई जो शान ऐं शौक़त फ़िलहाल बरसाती पाणीअ में ॿुॾी चुको आहे। दुबई जी तरक़ी कुदरत जे क़ानून आॾो बेवस बणिजी चुकी आहे।